सिंध जे मशहूर गुलकार मास्टर फतेह अली समूह जी कार जो एक्सीडेंट थी पियो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, सिंध जे मशहूर गुलकार मास्टर फतेह अली समूह जी कार कल्टी थी पाणी में किरी पई आहे। ज़रियनि खां इहा ख़बर पवे थी त मास्टर फतेह अली समूह पंहिंजी फैमिली सां गॾु सखर खां रते तेरो हिकु न्याज़ जी दावत अटेंड करण पियो वियो त खेसि हीउ हादसो पेश आयो। गाॾी पाणी में किरण सां ई उते जा आस पास जा माण्हू पहुची विया। मास्टर फतेह अली समूह ऐं संदसि फैमिली वारनि खे कार मां कढियो। ॿुधायो पियो वञे त मास्टर फतेह अली समूह जी घरवारी अजीबा समूह जी तबियत घंटी जोगी आहे। खेसि मदेजे जी अस्पताल में दाख़िल करण खां पोइ संदसि तबियत सेट न थियण जी सूरत में खेसि लाड़काणे जी अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे। त पोइ दोस्तो इहो ई अॼोकी ताज़ा तरीन रिपोर्ट। उमेद आहे त अॼो कोई वीडियो तव्हांखे वणियो हूंदो। जेकॾहिं अॼो कोई वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटीअ जे निशान ते बि क्लिक कयो त जीअं असां जॾहिं बि को नओं वीडियो अपलोड कयूं त उहो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे ऐं तव्हां हुन मां ॼाण हासिल करे सघो। ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।